अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। क़ौमी असैम्बलीअ जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटीअ जो इन कैमरा इजलास। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं दिफ़ा वारे वज़ीर परवेज़ खटक, घरू वज़ीर शेख रशीद, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं ॿियनि जी शिरकत। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद इजलास खे ब्रीफिंग ॾेई रहियो आहे। इजलास दौरान मुल्क जे ॾेही ऐं परॾेही लाॻापियल मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेतिरो बि दबाव अचे पाक चीन लाॻापा तब्दील न थींदा। अमेरिका पाकिस्तान खां कंहिं हिकु मुल्क जी चूंड करण जी उमेद रखे थो, उहो मुनासिब न आहे। असां हिकु पासे थियण खां सभिनी सां सुठा लाॻापा चाहियूं था। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन मञी वरितो आहे त इमरान ख़ान ईंदड़ सालनि ताईं वज़ीर आज़म हूंदो। शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ में विछोटियूं वधी वियूं आहिनि। ॿिन्ही जा सियासी रस्ता बि धारदार आहिनि। बिलावल ॿार आहे, संदसि बयान खे नज़रअंदाज़ कजे त बहितर आहे। सिंध हुकूमत चयो आहे त बेरिया टाउन में सभु कुझु साज़िश तहत कयो वियो। मुज़ाहिरीन पुरअमन हुया, कुझु विगोड़े केमिकल खणी आया। उन्हनि मुतहदा बानी ज़िंदाबाद जा नारा हंया। मुतहदा वफ़द उते पहुची नफ़रत फैलाईंदड़ ॻाल्हियूं कयूं। 3 जुलाई ते बि नफ़रत पखेड़ण लाइ रैलीअ जो ऐलान कयो वियो आहे। सईद गनी चयो आहे त नेब नियाज़ीअ जे दोस्तनि खे गिरफ़्तार नथो करे। एजाज़ जखराणीअ जे घर ते चढ़ाई कई वई। हलीमा दिल सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो, पर नेब खेसि गिरफ़्तार करण लाइ तयार ई नाहे। जेकमाबाद में सूबाई सलाहकार एजाज़ जखराणीअ जे घर ते छापे दौरान नेब सखर जे जीप ते हमले वारे वाक़िए जो केस 250 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल। इस्लाम कोट वेझो थरकोल ब्लाक 2 में सिक्योरिटी गार्ड जी तशद्दुद में ज़ख़्मी थियल पौरियत दम ॾेई छॾियो। वारसनि जो बाईपास ते लाश रखी धरणो जारी। पीपल्स पार्टी MPA फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी ऐं मुज़ाहिरीन विच में ॻाल्हियूं नाकाम। शहर जे कारोबारियुनि बि एहतजाज तौरु कारोबार बंदि करे छॾियो। सिजावल वेझो सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 6 औरतुनि समेत 10 ॼणा ॿुॾी विया। 8 ॼणनि खे बचायो वियो। हिकु औरत जो लाश हथ, हिक जी ॻोल्हा जारी। तब्दीली सरकार हिक ई धक में पेट्रोल शयुनि ऐं LPG जे अघनि में इज़ाफ़ो करे महांगाई सटियल अवाम जूं दाहूं कढी छॾियूं। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ सां पेट्रोलम 2 रुपया ऐं डीज़ल 1 रुपयो 44 पैसा, घासलेट 3 रुपया 86 पैसा फ़ी लीटर महांगो। ओघरा बि हिक ई धक में LPG जी क़ीमत 19 रुपया वधाए छॾी। फ़ी किलो 160 रुपयनि जो थी वियो। बेरिया रोड प्रेस क्लब जे जॉइंट सेक्रेटरी उमेर आराईअ जो एक्सीडेंट, जंग में धक अस्पताल भेड़ो। संदसि मिज़ाज पुरसी बेरिया रोड जो सरपरस्ती आला बशीर अहमद उमरानी, हाजी यूसुफ अली आराई करे रहिया आहिनि। केटी कचो में घोटकी पुलिस जूं कहरी कार्रवाइयूं बदस्तूर जारी। पुलिस पारां पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ पुरअमन ॻोठाणनि जे लातादाद घरनि खे बाहियूं। असल जवाबदार कार्रवाईअ खां आजा। ॻोठ कबोल ओगाई, ॻोठ मोहम्मद याकूब ओगाई, करीम बख्श ओगाई ऐं पसगरदानी 16 ॻोठ खे बाहियूं ॾेई SSP उमर तुफ़ैल पूरे कबीले खे ॾोहारी साबित करण में लॻल। मोरोलग कचे जे ॻोठ ॾितल कोराईअ में कोराई थाणे जो SHO अली अकबर खोखर जी अॻुवाणीअ में पुलिस जी वॾी तइदाद में नफ़री साण करे राति जी ऊंदाईअ में घरनि ते चढ़ाई करे चादर दीवारीअ जो तक़दुस पामाल कंदे घरनि में दाख़िल थी मर्द, औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं घरनि में भञ ड्राह करे घरनि में पियल पेती अलमारीअ जा ताला तोड़े सोना ज़ेवर रोक रक़म ऐं क़ीमती सामान समेत चौपायो माल मेयूं ॿकरियूं बि काहे विया ऐं घरनि में मज़ाहिमत ते पुलिस तशद्दुद सबबि हिकु पीरसन औरत मिसमात ज़हरा ज़ख़्मी थी पई, जॾहिं त पुलिस ॻोठाणा सखी कोराई, एजाज़ कोराई, कैसर कोराई, साजिद कोराईअ खे पिणु खंभे खणी गुम करे छॾियो आहे।
जिसकम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकजी क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार करण खिलाफ़ अॼु चौथे ॾींहुं बि तारिक समो, साजन मुगैरी, शकील लखमीर, फरमान मला, हाशिम लगारी, इमदाद लगारी, शोभान माटी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में ताज़ो मुक़ररु थियल DIG इरफान बलोच चयो आहे त अज़ीज़ मेमण जहिड़े बहादुर ऐं बेबाक सहाफ़ीअ जे क़ातिलनि खे कफ़ीर किरदार ताईं पहुचाइण ताईं सुख सां न वेहंदुसि। ॿ मुख्य जवाबदार भाइरनि मुश्ताक ऐं इशफ़ाक़ सहतो जी गिरफ़्तारीअ लाइ मुंहिंजी निगरानीअ में क़ाबिल पुलिस ऑफिसरनि जी टीम कमु करे रही आहे ऐं असां वफ़ाक़ी इदारनि जी मदद सां सूबनि जे सरहदनि ताईं जांच शुरू करे छॾी आहे। अहिड़ो इज़हार हुन नवाबशाह प्रेस क्लब पारां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब दौरान सहाफ़ियुनि सां गैर रस्मी गुफ़्तगू दौरान कयो। कोटड़ीअ में SDA जे अमलदारनि पारां ग़रीबनि जा घर ड्राइण जो सिलसिलो जारी। बिरोही चौक भरिसां SDA जे अमलदारनि जी कार्रवाई करे सलीम बबूर ऐं बहराम लाशारीअ जे घर जूं दीवारूं ड्राए पट करण सां गॾु घर जा दर ऐं दरियूं पाण साण खणी रवाना थी विया। SDA मुलाज़िम सुहेल भुट्टो मुलाज़िम साण करे बिरोही चौक जो रहवासियुनि जा घर ड्राइण शुरू कया त सहाफ़ी, सियासी, समाजी ऐं इलाइक़े वासी पहुता, जंहिं बैदि SDA अमलदार फरार थी विया। उन मौक़े ते रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे अब्दुल सत्तार लोहर, मुर्तज़ा नोहानी, शहबाज़ मेमण, अली अहमद चांडियो जो चवणु आहे त SDA वारा ब्लैकमेल करे रिश्वत वठण था, रिश्वत न ॾियण था, कार्रवायूं करे असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं लिक छिप में ओचितो घर ड्राया वञनि था। होॾां SDA जे अमलदारनि पारां कंहिं बि क़िस्म जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो वियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।